Who introduced the police system? पुलिस निज़ाम खे मुतारिफ़ करायो? हज़रत अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु, हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु अन्हु, हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु। त इन जो सही जवाबु आहे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु। सभ खां पहिरियों जेको पुलिस जो निज़ाम हुयो उहो हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु अन्हु मुतारिफ़ करायो। ॿियो सुवालु आहे, व्हाट इज़ दी फुल फॉर्म ऑफ FIR? FIR जो फुल फॉर्म छा आहे? फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट, फाइन इंफॉर्मेशन रिपोर्ट, फर्स्ट इन्फॉर्म रिपोर्ट्स। त इन जो सही जवाबु आहे फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट। अॻियो सुवालु आहे, व्हाट इज़ दी फुल फॉर्म ऑफ SHO? SHO जो फुल फॉर्म छा आहे? स्टेशन हाउस ऑफिसर, स्टेशन हाउस ऑफिस, स्टार्ट हाउस ऑफिस। त इन जो सही जवाबु आहे स्टेशन हाउस ऑफिसर। पुलिस मर्डर्स डे इज़ सेलिब्रेटेड ऑन? शहीद पुलिस एहलकारनि जो ॾींहुं कहिड़ी तारीख़ ते मल्हायो वेंदो आहे? त इन जो सही जवाबु आहे 4 अगस्त। हू वॉज़ द फर्स्ट गवर्नर जनरल ऑफ पाकिस्तान? पाकिस्तान जो पहिरियों गवर्नर जनरल केरु हो? सिकंदर मिर्ज़ा, क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना, लियाक़त अली ख़ान। त इन जो सही जवाबु आहे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना। ऐं सिकंदर मिर्ज़ा पाकिस्तान जो पहिरियों सदर हो। लियाक़त अली ख़ान पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर आज़म हो। विच इज़ दी लार्जेस्ट कॉन्टिनेंट ऑफ दी वर्ल्ड? दुनिया जो सभ खां वॾो खंडु कहिड़ो आहे? एशिया, अफ्रीका, यूरोप। त इन जो सही जवाबु आहे एशिया। एशिया दुनिया जो सभ खां वॾो खंडु आहे ऐं अफ्रीका उहो खंडु आहे जंहिंमें नंबर्स जे हिसाब सां मुल्कनि जो नंबर उन में या मुल्कनि जो तइदादु उन में वधीक आहे अफ्रीका में। विच इज़ दी लार्जेस्ट ओशन ऑफ द वर्ल्ड? दुनिया जो सभ खां वॾो समुंड कहिड़ो आहे? पैसिफिक, इंडियन, आर्कटिक। त इन जो सही जवाबु आहे पैसिफिक। पैसिफिक दुनिया जो सभ खां वॾो समुंड आहे ऐं आर्कटिक नंढे में नंढो समुंड आहे, यानी स्मॉलेस्ट ओशन आहे दुनिया जो। विच इज़ दी लार्जेस्ट सूरह ऑफ दी होली क़ुरान? क़ुरान पाक जी सभ खां वॾी सूरत कहिड़ी आहे? सूरह फ़ातिहा, सूरह बकरा, सूरह अल कौसर, सूरह यासीन। त इन जो सही जवाबु आहे सूरह बकरा। सूरह बकरा क़ुरान पाक जी सभ खां वॾी सूरह आहे। ऐं कॾहिं कॾहिं इहो सुवालु ईंदो आहे त बकरा जी माना छा आहे? त बकरा जी माना आहे गऊं। ऐं सूरह फ़ातिहा खे बाबुल क़ुरान चयो वेंदो आहे, तरतीब जे लिहाज़ सां सभ खां पहिरीं रखियलु आहे। ऐं सूरह कौसर क़ुरान पाक जी सभ खां नंढे में नंढी सूरत आहे जंहिंमें सिर्फ़ु 3 आयतूं आहिनि। ऐं सूरह यासीन खे क़ुरान पाक जी दिलि सॾियो वेंदो आहे। अॻियो सुवालु आहे, विच सूरह इज़ कॉल्ड दी ब्राइड ऑफ दी होली क़ुरान? क़ुरान पाक जी दुल्हन कहिड़ी सूरत खे सॾिबो आहे? ऐं क़ुरान पाक जी ब्यूटी पिणु उनखे सॾियो वेंदो आहे। त इन जो सही जवाबु आहे सूरह रहमान। सूरह रहमान खे क़ुरान पाक जी दुल्हन या क़ुरान पाक जी ब्यूटी बि चयो वेंदो आहे। उन खां पोइ सूरह अल नमल जेका आहे उन में बिस्मिल्लाह रहमान रहीम ॿ दफ़ा आयल आहे। ऐं सूरह तौबा उहा सूरह आहे जेका बिस्मिल्लाह रहमान रहीम खां बग़ैर शुरू थींदी आहे। ऐं सूरह मरियम क़ुरान पाक जी उहा वाहिद सूरत आहे जेका हिकु औरत जे नाले सां सूरह आहे। कॾहिं कॾहिं इहो सुवालु बि ईंदो आहे त क़ुरान पाक जी उहा कहिड़ी सूरत आहे जेका हिकु औरत जे नाले सां आहे? त उहा सूरह मरियम आहे। विच इज़ दी कैपिटल ऑफ तुर्की? तुर्की जे गादी जो हंधु कहिड़ो आहे? त इन जो सही जवाबु आहे अंकरा। अंकरा तुर्की जे गादी जो हंधु आहे। बगदाद इराक जे गादी जो हंधु आहे। काइरो जेके कायरा बि चवंदा आहिनि उहो इजिप्ट यानी मिस्र जे गादी जो हंधु आहे। ऐं तेहरान ईरान जी गादीअ जो हंधु आहे। इज़ दी कैपिटल ऑफ कैनेडा? कैनेडा जे गादी जो हंधु कहिड़ो आहे? त इन जो सही जवाबु आहे ओटावा। ओटावा कैनेडा जे गादी जो हंधु आहे। ऐं कोलालंपर मलाइशिया जे गादी जो हंधु आहे। रियाज़ सऊदी अरबिया जे गादी जो हंधु आहे। खटमंडू नेपाल जे गादी जो हंधु आहे। हाउ मेनी सूरज आर मकी? मकी सूरतूं केतिरियूं आहिनि? त इन जो सही जवाबु आहे 86। ऐं मदनी सूरतूं केतिरियूं आहिनि? मदनी सूरतूं 28 आहिनि। टोटल 114 सूरतूं आहिनि क़ुरान पाक में ऐं 6666 आयतूं आहिनि क़ुरान पाक में। हाउ मेनी कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड? दुनिया में वॾा खंड घणा आहिनि? त इन जो सही जवाबु आहे 7। हाउ मेनी ओशन्स इन दी वर्ल्ड? दुनिया में वॾा समुंड घणा आहिनि? त इन जो सही जवाबु आहे 5। दुनिया में वॾा समुंड 5 आहिनि। हू रोट दी एंथियम ऑफ पाकिस्तान? पाकिस्तान जो क़ौमी तरानो कंहिं लिखियो? अब्दुल हफ़ीज़ जालंधरी, अमीर दीन कदवाई, अल्लामा इक़बाल। त इन जो सही जवाबु आहे अब्दुल हफ़ीज़ जालंधरी। पाकिस्तान जो क़ौमी तरानो अब्दुल हफ़ीज़ जालंधरी लिखियो। अमीर दीन कदवाई पाकिस्तान जो जेको फ्लैग आहे झंडो उहो डिज़ाइन कयो। ऐं अल्लामा इक़बाल पाकिस्तान जो क़ौमी शाइर आहे।
व्हाट इज़ दी नेशनल फ्लावर ऑफ पाकिस्तान? पाकिस्तान जो क़ौमी गुल कहिड़ो आहे? त इन जो सही जवाबु आहे जैस्मीन यानी यास्मीन। यास्मीन पाकिस्तान जो क़ौमी गुल आहे, चंबेली बि हिनखे चयो वेंदो आहे। विच इज़ दी लार्जेस्ट डिज़र्ट ऑफ दी वर्ल्ड? दुनिया जो सभ खां वॾो रेगिस्तान कहिड़ो आहे? सहरा, थर, थल। त इन जो सही जवाबु आहे सहरा। सहरा दुनिया जो सभ खां वॾो रेगिस्तान आहे ऐं थर पाकिस्तान जो सभ खां वॾो रेगिस्तान आहे जेको सिंध सूबे में आहे ऐं थल पाकिस्तान जो डिज़र्ट आहे जेको सूबे पंजाब में आहे। विच इज़ दी लार्जेस्ट कंट्री ऑफ दी वर्ल्ड बाय एरिया? एरियाज़ी जे लिहाज़ खां दुनिया जो सभ खां वॾो मुल्क कहिड़ो आहे? रशिया, वेटिकन सिटी, चाइना। त इन जो सही जवाबु आहे रशिया यानी रूस। रूस एराज़ीअ जे लिहाज़ खां सभ खां वॾो मुल्क आहे ऐं चाइना आबादीअ जे लिहाज़ खां सभ खां वॾो मुल्क आहे ऐं वेटिकन सिटी नंढे में नंढो मुल्क आहे। अॻिलो सवाल आहे विच इज़ दी करंसी ऑफ बांग्लादेश? बांग्लादेश जो सिक्को कहिड़ो आहे? डॉलर, टका, रियाल, लिरा। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे टका। बांग्लादेश जो सिक्को टका आहे ऐं डॉलर अमेरिका जो सिक्को आहे, रियाल सऊदी अरबिया जो सिक्को आहे ऐं लिरा तुर्की जो सिक्को आहे। ऐं आख़िर में हिकिड़ो तव्हां लाइ सुवालु आहे ऐं उहो सुवालु आहे त विच इज़ दी कैपिटल ऑफ तुर्की? तुर्की जे गादीअ जो हंधु कहिड़ो आहे?